ओम शांति। अज मिठा मिठा शे बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे। बाबा चवंता कि ताखे हाणे मां लक्ष्य ॾिनो आहे न। कहिड़ो लक्ष्य ॾिनो अथई बाबा? नई दुनिया में वञण जे लाइ नयो लक्ष्य मिलियो आहे। हाणे हिन दुनिया में रहंदे हुए मनुष्य जा अलॻि अलॻि लक्ष्य हूंदा आहिनि। बचपन में पढ़ाई पढ़ण जो, पोइ वॾो थींदो आहे पोइ ॿियो कुझु कमु ढूंढदो आहे। त ईअं जीअं जीअं इंसान वॾो थींदो वेंदो आहे त उहो पंहिंजे लक्ष्य जे अनुसार अॻियां हलंदो वेंदो आहे। ईअं ई हाणे निराकार परमपिता परमात्मा बि पाण खे हिकु लक्ष्य ॾिनो अथई कि तव्हांखे सत्युगी दुनिया में वञण जे लाइ तयारु थियण अथव। हिन कलयुगी दुनिया में रहंदे रहंदे तव्हां ॾाढा दुखी अशांत थी विया आहियो न। त मां हाणे आयो आहियां तव्हांखे सत्युगी नई दुनिया जे लाइ तयारु करणु। हुन दुनिया में वञण जे लाइ लक्ष्य आहे ई मूंखे देवी देवता जीअं ठहिणो आहे। देवी देवता जीअं गुण संपन्न ठहिणो आहे। देवी देवताउनि खे बि मनुष्य तन त हूंदो न, लेकिन हुननि खे देवी देवता छो चवंदा आहिनि? छो जो हुननि जी आत्मा में दैवी गुण हूंदा अथनि। उन्हनि जी आत्मा पवित्र शुद्ध हूंदी अथनि न, ऐं हुननि जो शरीर बि शुद्ध पवित्र हूंदो अथनि। हिन करे उन्हनि खे देवी देवता चइबो आहे। हिते आत्मा में आसुरी स्वभाव संस्कार आहिनि, विकारी आत्मा आहे न, ऐं शरीर बि विकार सां पैदा थियल आहे। त हिते जे माण्हू खे मनुष्य चईंदासीं, कलयुगी मनुष्य आहे न। त बाबा चवंदा आहिनि कि हीअ पंहिंजो लक्ष्य सॼो ॾींहुं तव्हांखे यादि हुजणो खपे। जीअं लौकिक में बि माण्हू कुझु पढ़ाई पढ़ंदो आहे या कुझु अहिड़ो कार्य कंदो आहे पंहिंजे जीवन में, त सॼो ॾींहुं यादि रहंदो अथसि न मूंखे हीअं हीअं करिणो आहे। उहो ई पाण भल शरीर जो कमु शारीरिक रूप सां पाण कर्म कंदा रहूं। हिन दुनिया में जेको बि तव्हांजो कमु अथव, घर गृहस्थी संभालणु, धंधो दोरी करणु, पढ़ाई करणु, उहो कंदा रहो। लेकिन आत्मा खे हाणे हिकु नयो लक्ष्य मिलियो आहे पंहिंजे अॻियां जे पूरे 21 जन्मनि जे लाइ। परमात्मा पाण खे लक्ष्य ॾिनो अथई, जेको हिन दुनिया में पाण लक्ष्य जे अनुसार करूं त उहो त हिकु जन्म जे लाइ थी वियो न। लेकिन इहो जेको परमात्मा बाप पाण खे लक्ष्य ॾिनो अथई उहो पूरे 21 जन्मनि जे लाइ आहे। त ॾिसो हाणे त पाण जेको बि लक्ष्य वठी करे जीवन जियूं था। सम्झो कोई ॿार पढ़ाई थो पढ़े, डिग्री बि प्राप्त करे छॾी, लेकिन जंहिं ॾींहुं डिग्री प्राप्त कई हुनजे ॿिए ॾींहुं शरीर छॾे छॾियईं त उहो हुते जी हुते रहिजी वई न। लेकिन पंहिंजो इहो जेको लक्ष्य जो आहे पाण वठी करे हलूं था, जेको परमात्मा पाण खे ॾिनो अथई, उन अनुसार जेको बि पाण पुरुषार्थ कंदासीं, जेकी बि महिनत कंदासीं, उहा खाली न वेंदी। सम्झो पाण शरीर बि छॾे छॾियोसीं त जेतिरो पढ़ियो, जेतिरो पुरुषार्थ करियो, हुन लक्ष्य खे बुद्धि में रखी करे उन अनुसार पंहिंजी आत्मा उहो संस्कार खणी करे ॿिए जन्म में ईंदी। त पोइ ॿिए घणा बि जन्म जिए, ज्यादा से ज्यादा हूंदा आहिनि 20 जन्म, हिकु जन्म इहो। पोइ अगरि तव्हांजी आत्मा शुरू सतयुग में ईंदी त पूरे अॻियां जे 20 जन्मनि जे लाइ तव्हांखे लक्ष्य जेको हाणे खणी करे हलो था, पुरुषार्थ करो था, त 20 जन्म त तव्हांखे प्राप्ति थींदी न। हिकु इहो जनम आहे त 21 जन्म थी विया न। बाबा चवनि था ॾिसो तव्हां हिन करे उथदे वेंदे खाईंदे पींदे पंहिंजे लक्ष्य जी स्मृति में रखो, लक्ष्य जी स्मृति में रहो, पंहिंजी बुद्धि में उहो लक्ष्य ध्यानु रखो। तव्हां हाणे रूहानी यात्रा ते बि आहियो न। भक्ति मार्ग वारा बि केतिरी यात्रा कंदा आहिनि, उन्हनि जी आहे जिस्मानी यात्रा, पंहिंजी हिते रूहानी यात्रा। अर्थात आत्मा ही उथदे वेंदे खाईंदे पींदे हिन स्मृति में आहे कि मां केरु, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो घर कहिड़ो आहे, हाणे मूंखे पंहिंजे घर वञिणो आहे, सत्युगी नई दुनिया जे लाइ तयारु थियणो आहे। उन जे लाइ ई मूंखे पंहिंजे अंदरि दैवी गुण, दैवी स्वभाव संस्कार धारण करणा आहिनि, संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे न। त इहो पाण जीअं सॼो ॾींहुं यादि रखंदासीं त इहो ई पंहिंजी यात्रा बि थी वई आहे। त यात्रा जो त ॾाढो गायन आहे न। दुनिया में माण्हू केॾा परे परे यात्रा करण वेंदा आहिनि, भॻवान जो दर्शन करण,
सोचता आहिनि भॻवान जो दर्शन करे अचूं, पाप धोई अचूं, परंतु पाप पूरा धुलजंदा थोड़ी आहिनि, न ई भॻवान सां मिली सघंदा आहिनि। होॾां चईंदा आहिनि भॻवान कण कण में आहे, पोइ हेॾो परे परे तीर्थ आदि करण कंहिंसां था मिलण वञनि? कण कण में आहे त परे परे तीर्थ आदि छो ठाता अथनि? मनुष्य कुझु सम्झे नथो, परंतु बेसमझी सां कम करण जे कारण हिन जे कारण ही हिकदमि दुखी कंगाल थी वियो आहे। तीर्थन आदि में केॾो धन आदि लॻाईंदो आहे न, त बाबा पुछंदा आहिनि तव्हांखे मां हेॾो धन ॾिनो हुयो काॾे वियो? तव्हां ईअं भक्ति मार्ग में मूंखे ढूंढते ख़र्च करे छॾियो अथव। होॾां मूंखे सर्वव्यापी चईंदा आहियो, होॾां ढूंढण वेंदा आहियो, पत्थर बुद्धि थी वियो न। ॾिसो इहे सभु ॻाल्हियूं बुद्धि में जॾहिं एकांत में वीचार कंदव त बरोबर सम्झंदव कि असां चईंदा आहियूं कण कण में आहे, पोइ तीर्थन आदि ते छो था वञूं असां? अगरि मूं में ही परमात्मा आहे त एॾो बद्रीनाथ, केदारनाथ, श्रीनाथ द्वारे छो था वञनि मनुष्य आत्मा? जिस्मानी यात्राएं त अनेक प्रकार जी थींदियूं आहिनि न। तव्हांखे हाणे रूहानी यात्रा इहा हूंदी आहे बुद्धि जी यात्रा। हिते आत्मा जो बुद्धि जो योग निराकार परमात्मा सां गॾु लॻाइणो आहे, मनुष्य सां गॾु बुद्धि योग न लॻाइणो आहे। स्थूल जिस्मानी यात्रा तरफ़ पंहिंजो बुद्धि योग घणनि ॼणनि सां लॻंदो आहे न, त हिन करे बाबा चए थो इहे सभु भटकण जा रास्ता आहिनि, हिननि खे हाणे छॾो। हाणे पंहिंजो बुद्धि जो योग मुझ निराकार बाप सां जोड़ो, तंहिंसां तव्हांजी आत्मा पावन बि थींदी ऐं तव्हां सच्ची सच्ची यात्रा अर्थात पंहिंजे परम धाम जी यात्रा कंदे कंदे मूं वटि पहुची वेंदो। ॾिसो परम धाम जी यात्रा त बुद्धि सां ई करे सघंदा आहियूं न, परम धाम में शरीर थोड़ी वञी सघंदो आहे। हिते वेठे वेठे ही आत्मा जॾहिं संकल्प कंदी कि मां आत्मा मुंहिंजो पीउ परमात्मा मुंहिंजो घर परम धाम आहे, त बुद्धि उन अनुसार पंहिंजे घर पंहिंजे बाप वटि हली वेंदी। शरीर थोड़ी वेंदो आहे मथे, आत्मा ई वेंदी आहे न। त हिनखे चइबो आहे बुद्धि योग, बुद्धि जी यात्रा। बुद्धि पंहिंजी आत्मा जी बुद्धि कंहिंसां लॻल आहे? पंहिंजे निराकार बाप सां गॾु लॻल आहे। हर कदम ते पंहिंजो इहो बुद्धि जो योग बाप सां जुड़ियल हूंदो त पंहिंजी आत्मा जल्दी जल्दी पावन थींदी वेंदी, जल्दी जल्दी पावन थी वेंदी ऐं आत्मा में जल्दी जल्दी परिवर्तन ईंदो। आत्मा में कहिड़ो परिवर्तन ईंदो? आत्मा जा संस्कार परिवर्तन थींदा। आत्मा जी सोचण जी शक्ति, निर्णय शक्ति, संस्कार जेका आहिनि, आदतियूं जेकियूं आहिनि, जल्दी जल्दी परिवर्तन थींदो सिर्फ़ु हिकु बाप जी यादि सां गॾु। हुनजे लाइ ज्ञान बि त खपे न। जेसि ताईं इहो न पतो हूंदो मां केरु, मुंहिंजो पीउ केरु, मुंहिंजो घर काथे आहे, त तेसि ताईं पाण बाप सां बुद्धि योग थोड़ी लॻाए सघंदासीं। त ज्ञान जो बि पंहिंजो महत्व आहे ऐं हिन यादि जी यात्रा जो बि महत्व आहे। धंधे दोरी कंदे बि बाप सां गॾु करो त तव्हांजी सभु कर्म बि सुधरी वेंदा न। नॉलेज त ॾाढी सहज आहे। ड्रामा जो ज्ञान ई त आहे, हिकु कहानी त आहे। 5000 साल पहिरियों अॼु हिन दुनिया में छा हुयो, हुन खां पोइ कहिड़ो युग आयो, पोइ कहिड़ो कहिड़ो, ई हिकु कहानी रूप में पाण ड्रामे जो ज्ञान पाण सभिनि खे ॾेई सघंदा आहियूं, जीअं बाप पाण खे ॾिनो अथई। लेकिन महिनत कंहिंमें लॻंदी आहे? पंहिंजी बुद्धि कि पंहिंजे बाप सां गॾु, पंहिंजे घर जी तरफ़ पंहिंजे बाप सां गॾु लॻाइण में महिनत लॻंदी आहे। छो जी पंहिंजी बुद्धि, मन और बुद्धि हिन दुनिया में ॾाढो फसल आहे न। देह में, देह जे संबंधनि में, देह जे पदार्थ, देह जी वस्तु, कई प्रकार जी चीजनि में पंहिंजो मन और बुद्धि अटकल आहे, अर्थात हुनमें फसल आहे न। त हिननि सभिनि खां धीरे 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 पंहिंजे पाण खे कढंदा वञो, पंहिंजे पाण खे सम्झाईंदा वञो कि असां आत्मा आहियूं, असां सतयुग जा निवास, असल में असां सतयुग में हुयासीं। हाणे हिन कलयुगी दुनिया में, कलयुगी शरीर संबंधी पदार्थनि में असांजी बुद्धि फसी वई आहे। असां बि विकारी थी विया आहियूं, त सभु चीजूं बि अहिड़ियूं तमो प्रधान आहिनि। हाणे असांखे हिननि सां पंहिंजो मोह कढणो आहे, पंहिंजे मन ऐं बुद्धि खे हिन सभिनि मां कढणो आहे, हिननि सभिनि चीजनि मां।
बस यूज़ त करणो ई आहे न, जेसि ताईं नई दुनिया नथी अचे, नयूं चीजूं नथी अचनि, त ईअं ई यूज़ करो जीअं कल्ह तव्हांखे पंहिंजे नए घर वञिणो अथव, हुते तव्हांखे नई नई चीजूं मिलंदियूं। त अॼु पाण हिन पुराणे घर में आहियूं त पुराणी चीजुनि खे कीअं यूज़ कंदासीं? सिर्फ़ कम जे लाइ। कम निकितो वियो, सम्झो कोई चीज टुटी बि वई या कुझु थी वियो त बि दुख न थिए, हुन में ज्यादा पंहिंजो मन में विचार न हलनि। इन रीति पाण खे देह जे संबंधी, देह जे पदार्थ वस्तुनि खे इन रीति पाण खे यूज़ करणो आहे। कंहिंसां ज्यादा मोह न रखिणो आहे, ज्यादा बुद्धि योग हुननि सां न लॻाइणो आहे। छो जी पाण खे बाप त ॿुधाए थी न, तव्हां हाणे घर वेंदव, पोइ घर खां पोइ नई दुनिया सतयुग में ईंदव, त पंहिंजो बुद्धि योग निराकार परमात्मा सां परम धाम में लॻल हुजे ऐं नई दुनिया में नई नई चीजुनि सां लॻल हुजे, त पाण जल्दी सां हिन दुनिया मां पंहिंजे बुद्धि योग खे कढी सघंदासीं। निर्वाण धाम निराकारी दुनिया में आत्मायूं निराकार रूप में रहंदियूं आहिनि न, हुते त न देह हूंदी, न देह जो संबंधी, न देह जा पदार्थ, न देह जी वस्तु। ये सभु साकारी दुनिया में हूंदा आहिनि। हुते निराकारी दुनिया में त आत्मा निराकार रूप में रहंदी आहे, पंहिंजे असली गुण शक्तियुनि स्वरूप उते रहंदी आहे, पंहिंजे बाप सां गॾु। कोई कोई आत्मायूं पंहिंजे बाप जे ॾाढा नज़दीक हूंदा आहिनि, कोई हुननि खां थोरो परे, कोई परे, सभु हिकु जाड़ मुआफ़िक रहंदा आहिनि। जीअं पेड़ हूंदो आहे न, पहिरियों बीज, पोइ तनो, पोइ टालियूं, ईअं ई मथे बि पहिरियों पहिरियों बीज निराकार परमात्मा, पोइ हुननि सां गॾु तने वारी आत्मायूं, पोइ टालियूं सभु धर्म वारी आत्मायूं। परमात्मा सां गॾु पहिरियों पहिरियों मथे केरु रहंदियूं आहिनि? आदि सनातन देवी देवता धर्म वारी आत्मायूं। ॾिसो, उहो ई आत्मायूं पहिरियों पहिरियों मथां खां हेठि आहियूं न, हिन करे बाबा ईंदो ईंदे ई कंहिंसां मिलंदो आहे? सभिनि खां पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म वारी आत्माउनि सां मिलंदो आहे। छो जी ॾाढे समय खां बिछड़ा आहियूं न पाण बाप सां गॾु। मथे त बाक़ी सभु आत्मायूं त रहंदियूं हुयूं गॾु, लेकिन पाण जल्दी हेठि हली आयासीं न पाठ वॼाइण, हिन करे बाप पाण सां अची करे मिलंदो आहे। पोइ धीरे धीरे पूरी दुनिया खे त पतो लॻणो ई आहे कि भॻवान धरती ते आयल आहिनि ऐं वरसो था ॾियनि सतयुगी नई दुनिया में। नई दुनिया जे लाइ सभु धर्म वारा बसि सतयुग जो वरसो न वठण ईंदा, लेकिन एतिरो ज्ञान ज़रूर वठी वेंदा कि असां आत्माउनि जो पीउ निराकार परमात्मा जो नाम रूप देश काल छा आहे, उहो काथे रहंदो आहे, कीअं सृष्टि ते ईंदो आहे, हुनजो कर्म छा अथसि, एतिरो त ज्ञान सभु ई धर्म वारा वठण ईंदा। छो जी सभु धर्म वारा निराकार परमात्मा खे त मञदा आहिनि न। इहे तव्हां सभिनि आत्माउनि जो अंतिमो जन्म हिन पतित दुनिया में अथव, पोइ तव्हां पंहिंजे पंहिंजे समय ते नई दुनिया में ईंदव। बाबा चवनि था, ॾिसो मां तव्हांखे केॾी सतयुग में मिल्कियत ॾेई हुयमि न, हाणे उहा सभु मिल्कियत प्रॉपर्टी ख़तम थी वई आहे। मां वरी खां तव्हांखे रावण ते जीत पाराए करे सॼी मिल्कियत ॾेई करे वरी खां मां वानप्रस्थ अवस्था में हली वेंदमि। तव्हांखे सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी ठाहे करे, मर्यादा पुरुषोत्तम अहिंसक ठाहे करे मां हली वेंदमि, तव्हांखे बि वठी वेंदमि। लेकिन तव्हां पोइ पंहिंजे समय ते सतयुगी दुनिया में ईंदव न, पोइ मथे पाण ईअं थोरी मिली सघंदासीं जीअं हिते हेठि था मिलूं। सतयुग में त जीअं जीअं ॾींहं वधंदा वेंदा उहो उहो तव्हांजी कलायूं घटि थींदी वेंदियूं, त तव्हां पंहिंजे पाण खे बि भुलिजंदव, मूंखे त तव्हां हाणे ई भुलिजी वेंदव, हेठि वेंदव, मूंखे यादि थोरी कंदव। छो जी मूंखे त तव्हां द्वापर युग में यादि कंदा आहियो, सतयुग त्रेता में त तव्हां मूंखे यादि ई न कंदा आहियो। छो जी हुते त आत्माएं संपन्न हूंदी आहिनि न। द्वापर युग खां बि पोइ जॾहिं मूंखे यादि कंदव, पर मुंहिंजे रूप जो लिंग आदि ठाहींदा आहियो कि निराकार खे कीअं पूजूं, लेकिन मुंहिंजो यथार्थ परिचय ऐं हाणे जीअं पाण मिलूं था उहो थोरी मिली सघंदासीं। पतित पावन त मां ई बाप आहियां न, मूंखे त विश्व जी सर्व आत्माउनि खे पावन ठाहिणो आहे। त मां हिन धरती ते पोइ कलयुग जे अंत में ई ईंदो आहे, ताकी जॾहिं सभी आत्मायूं पतित थी वञनि त सभिनि खे हिकु साथ ई पावन ठाहियां। घड़ी घड़ी मां ईंदमि, पोइ त दुनिया में कॾहिं दुख थिए ई न, दुनिया त सदैव सुख जी रहे।
त हिन करे बाबा चईंदा आहिनि मां घड़ी घड़ी न ईंदो आहियां। जॾहिं सभु दुखी थींदा आहिनि मां बार बार छो अचां? जब सभु दुनिया में सभु आत्मायूं तत्व आदि सभु तमो प्रधान पतित थी वेंदा आहिनि, तॾहिं हिकु ई बार अची करे मां सभिनि खे पावन ठाहींदो आहियां। सिर्फ़ु मनुष्य आत्माउनि खे न, हिन तत्वनि खे बि 84 लाख योनियुनि खे बि मूंखे ई त पावन ठाहिणो आहे न। ॾिसो जानवर बि त भॻवान खे यादि कंदा आहिनि न, भल हुननि तव्हां जीअं उहो मूंखे सॾु न कंदा आहिनि, लेकिन पंहिंजी आवाज़ में त पंहिंजी रीति त सभु परमात्मा खे यादि कंदा आहिनि। परमात्मा पाण आत्माउनि खे शीतल थो ठाहे, जीअं ख़ुदि शीतल आहे उहो ई बाप बि पाण खे शीतल थो ठाहे। बाबा चवनि था आत्मा में ज्ञान न हुजण जे कारण मैली थी वई आहे न, मुरझाई वई आहे, दियो हिकदमि बुझी वियो अथसि। त मां हुन में हाणे ज्ञान घृत विझी करे हू दियो वापसि खां जगायां थो। पूरो बुझी न वियो आहे, थोरी सी लीक बची आहे, हुन में ज्ञान घृत विझी करे वापसि हुनखे ओड़ो ई जगमगातो उहो दीपक ठाहियां थो। कंहिंखे? आत्मा खे ठाहे थो बाबा। आत्मा खे बाबा वापसि खां अहिड़ो रोशनीदायक थो ठाहे जीअं की आत्मा जी रोशनी सां आत्मा जो सर्व शरीर रूपी अंग शीतल थी वञे। हाणे त सभु फटाक सां मुंहं सां कुझु चए, हथनि सां कीअं थो हलाए, पेर आदि हलाइण देरी थोरी लॻंदी आहे। कंहिं कुझु चयो ऐं कुझु छटाक मारे छॾींदा आहियूं उन्हनि खे। त शरीर बि त अहिड़ो थी वियो आहे न, छोजी आत्मा बि शीतल न आहे। त बाबा हाणे आत्मा खे शीतल ठाहे करे हुनजे शरीर रूपी अंगनि खे बि शीतल थो ठाहे। ॾिसो आत्मा शरीर में प्रवेश कंदी आहे, हुन अनुसार ई शरीर हलंदो आहे न। हाणे बाबा आत्मा खे पावन थो ठाहे, आत्मा खे सुधारे थो, त आत्मा पंहिंजे शरीर खे बि ईअं ई हलाईंदी न। काम चिता ते वेही करे आत्मा कारी थी वई, हाणे बाबा हुनखे वापसि खां ज्ञान चिता ते थो विहारे, पोइ आत्मा बि गौरी थी वेंदी, सुधरी वेंदी, त शरीर सां बि सुठा कर्म कराईंदी न। इहे सभु ॻाल्हियूं बाप पाण खे था ॿुधाइनि। बाबा चवनि था तव्हां पहिरियों केॾा साहूकार हुयो न, हाणे त हिकदमि कंगाल पतित थी आहियो। मां वापसि खां तव्हांखे साहूकार ठाहिणो आहियो। आत्मा खे बि त स्थूल धन संपत्ति बि। आत्मा जो धन कहिड़ो आहे? गुण, शक्तियूं, कलायूं, मर्यादायूं, इहे सभु आत्मा जो धन आहे। ऐं पंहिंजे शरीर खे त स्थूल धन त हुते मिलंदो ई सही। ॾिसो चईंदा बि आहिनि न, अगरि पढ़ाई लिखाई सुठी कंदव त सुठो कमाए सघंदव, सुठो जीवन थींदो। कमाई जे लाइ बि पहिरियों पढ़ाई ज़रूरी आहे न, नॉलेज ज़रूरी आहे, समझ ज़रूरी आहे। त ईअं ई सत्युगी दुनिया में कंहिंखे सभिनि खां ज्यादा धन हूंदो? जेको हाणे बाबा जी सुठी तरह पढ़ाई कंदो। हाणे जेको बि बाबा पढ़ाए थो वीचारनि जे लाइ, मन खे तव्हांजी मन में तव्हांजे कीअं वीचार हुजनि, तव्हांजी बुद्धि कीअं निर्णय करे, तव्हांजा संस्कार कीअं हुजणा खपनि, इहा पंहिंजी पढ़ाई आहे। त बाबा चए थो इहा अगरि तव्हां मुंहिंजी हाणे पढ़ाई सुठी पढ़ी छॾियो ऐं पोइ मां तव्हांजो एग्ज़ाम बि वठंदमि, एग्ज़ाम बि त वठंदो न बाबा, न त बाबा त सभिनि खे थो पढ़ाए टीचर ठही करे। पोइ कंहिंखे ज्यादा मार्क्स, कंहिंखे घटि मार्क्स ईंदा, उहो कंहिं हिसाब सां ईंदा? बाबा सभु प्रकार जो एग्ज़ाम बि वठंदो आहे। पोइ हुन में जीअं मार्क्स ईंदा आहिनि हुन अनुसार पाण खे सत्युग में वञी करे पद मिलंदो आहे। सम्झो बाबा तव्हांखे चई की कोई बि तव्हांजे मथां क्रोध करे, तव्हांखे 2-3 चीजूं बुरी भली ॿुधाए छॾे, तव्हांखे चई छॾे, लेकिन तव्हां चुप रहो। हिकु चुप बि रहो, मुख जो चुप, ॿियो आहे मन जो चुप, मन में बि हुनजे लाइ कोई बुरो वीचार न हुजे। अगरि तव्हां बाबा जी धारणा कई ऐं हुन समय तव्हांखे यादि अची वियो, तव्हां मन सां मुख सां चुप रहियो, त पोइ तव्हां पास थी वियो। ईअं बाबा रोज़ रोज़ जेकी पढ़ाई पढ़ाए थो, हिन अनुसार ई बाबा पंहिंजो एग्ज़ाम बि वठंदो आहे की ॾिसां ॿार पको थियो आहे, जेको मां पढ़ायां त उहो यादि अथसि की न अथसि। पोइ अगरि यादि हूंदो त पाण खे हुन अनुसार मार्क्स मिलंदा, पोइ हुन अनुसार पाण खे सत्युग में धन संपत्ति मिलंदी। ॾिसो केॾी वंडरफुल ॻाल्हि आहे न। हिकु ई स्कूल आहे जिते हिकु ई टीचर आहे, पढ़ाइण वारो बि निराकार,
ऐं पढ़ण वारी भी निराकार आत्मा ई पढ़नि थियूं। हिन करे बाबा चए थो कि हिते बुढ़ा चाहे ॿार चाहे जवान चाहे शादीशुदा जो भी कहिड़ी भी जाति धर्म जा आहिनि, कहिड़ी भी उमिरि जा आहिनि, सभिनि खे रोज़ हिकु ही पाठ पढ़णो पवंदो आहे। छो जे हिते केरु थी पढ़नि? आत्मायूं। हिते शरीरनि खे न ॾिसंदो आहे बाबा, धर्म जाति खे न ॾिसंदो आहे बाबा। त इहे ॾिसंदो आहे कि मां पंहिंजी आत्माउनि खे पढ़ायां थो। जेकी आत्माउनि जा संस्कार बिगड़ी विया आहिनि हुननि खे वापसि सां गुणवान ठाहिण लाइ मां हुननि खे शिक्षा थो ॾियां। सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॿुधायां। उहो केरु आहिनि, हुनजो पीउ केरु आहे, उहो काथां जी रहण वारियूं आहिनि, टिनिनि लोकनि जो बाबा पाण खे ज्ञान थो ॾे। त कंहिंखे थो ॾे? आत्माउनि खे। हिन करे बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि बच्चे आत्म अभिमानी थी करे वियो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे निराकार परमात्मा जी यादि में वेही करे ज्ञान ॿुधंदो त आत्मा में इहो ज्ञान भरजंदो आहे। त जॾहिं आत्मा में ज्ञान भरजंदो त आत्मा पोइ कोई भी कर्म कंदी, कुछ भी अहिड़ी सुबुह खां वठी राति ताईं काम कंदी त आत्मा जे मन खे नई नई ॻाल्हियूं मिली वयूं न सोचण लाइ, जेकी बाबा पाण खे ॿुधाए थो, त वो आसानी सां पुराणी ॻाल्हियूं ॿुधी भुलिजी करे हिन नई ॻाल्हियुनि जे लाइ वीचार कंदी। नई ॻाल्हियुनि जे लाइ जेको बाबा नई दुनिया जे लाइ नई नई ॻाल्हियूं ॿुधाए थो उहो ई वीचार कंदी रहंदी त छा यादि ईंदो कि इहे सभु ॻाल्हियूं मूंखे कंहिं ॿुधायूं आहिनि? मुंहिंजे शिव बाबा टीचर ॿुधाई अथई। त यादि अची वई न बाप जी। ईअं ई बाबा चईंदा आहिनि अलॻि अलॻि रीति सां मूंखे यादि करो। कॾहिं बाप जे रूप में यादि करो कि मुंहिंजो बाप मुंहिंजे लाइ नई दुनिया ठाहिण आयो आहे, पोइ हुन दुनिया में छा छा हूंदो, मूंखे वरसो ॾियण आयो आहे। मुंहिंजे बाप जो नाम शिव बाबा आहे, उहो निराकार ज्योतिर्बिंदी आहे, परम धाम में रहण वारो आहे। हुन मूंखे अॼु छा छा नई नई ॻाल्हियूं ॿुधाई। पोइ हीअं हीअं जॾहिं अंदरि वीचार कंदव ईअं ई थींदो आहे बाबा खे यादि करे सॼो ॾींहुं बितायो। बाक़ी हिकु ई तरीक़े सां थोरी यादि करिणो आहे कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ निराकार बाप, मां आत्मा, मुंहिंजो पीउ निरना। अलॻि अलॻि रीति सां यादि करो। अॼु मूंखे बाबा छा ॿुधाई, अॼु मुंहिंजे बाप टीचर ठही करे मूंखे छा शिक्षा ॾिनई। ईअं ईअं यादि कंदव त यादि सहज थी वेंदी। निराकार निराकार चई करे मुंहिंजो न, बसि एतिरो ई सम्झो कि मुंहिंजा ॿ बाप आहिनि। हिकु शरीर जा माउ पीउ अलॻि हूंदा आहिनि, आत्मा जो बाप अलॻि आहे। उहो ई आत्मा जो बाप हाणे आयो आहे मूंखे बाप ठही करे वरसो थो ॾे, टीचर ठही करे शिक्षा थो ॾे, सतगुरु ठही करे मुंहिंजी आत्मा खे पावन ठाहिण जे लाइ रास्तो थो ॿुधाए। मां आत्मा पतित थी आहे न विकारनि जे कारण। त हाणे बाबा चए थो कि कॾहिं बि काम जे वश, क्रोध जे वश, लोभ जे वश, मोह जे वश, अहंकार जे वश कोई भी कर्म न करो। ॾिसो अहंकार भी केॾो हूंदो आहे न, देह अहंकार। अॼुकल्ह देह जो अहंकार केॾो हूंदो आहे। वार ईअं ठाहियूं, अखियुनि खे हीअं लॻायूं, पंहिंजे मुंहं खे हीअं लॻायूं, शरीर खे अलॻि अलॻि रीति कपिड़ा पारायूं, इहे सभु देह जो अहंकार ई त आहे न। आत्मा त निराकार आहे, नज़र ई नथी अचे। उहो त अगरि आत्म अभिमानी रहंदा त शरीर खे तव्हांखे साधारण रीति सां रखी सघंदा आहियो, लेकिन अगरि देह जो अभिमान हूंदो त पोइ कपिड़नि खे बि घड़ी घड़ी ॾिसंदव, न इहे सुठा न आहिनि, ईअं न आहिनि, ईअं न आहिनि। बाबा ईअं नथो चए कि फाटल या पुराणा कपिड़ा पायो, बाबा चवनि था साधारण रहो, न ज्यादा ऊंचो न ज्यादा कम। छो जी साधारण रहंदव त घड़ी घड़ी पंहिंजे कपिड़नि में या पंहिंजी कहिड़ी बि देह जे अंगनि में तव्हांखे ज्यादा ध्यानु न वेंदो। त ध्यानु न वेंदो त आत्मा स्मृति में रहंदो, त आत्मा स्मृति में त परमात्मा बाप जी यादि ईंदी न। छो जी पाण खे त हाणे आत्मा खे पावन ठाहिणो आहे न, आत्मा खे सुंदर ठाहिणो आहे। ये देह त विकार जी पैदा थियल आहे, हिन देह खे श्रृंगारे करे छा कंदव? जेका सुठो त इहो ई पूरे कल्प में समय हूंदो आहे जॾहिं पाण बाप खे यादि करे पंहिंजी आत्मा खे गुणवान, शक्तिशाली, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण ठाहे सघंदा आहियूं। ॿियो कहिड़े बि युग में तव्हां पंहिंजी आत्मा खे न सुधारे सघंदा आहियो। चईंदा आहिनि न कि इहा अलाए छा कर्म करे आई आहे,
या अलाए छा भॻवान जॾहिं बुद्धि पियो पाटे त सुम्ही पिया हुया छा अलाए काॾे विया, त इहो उहो ई समय आहे जॾहिं भॻवान इहे हिकु ई समय ते विश्व जी सर्व आत्माउनि खे बुद्धि ॾींदो आहे, दिव्य बुद्धि ॾींदो आहे। जे हिन समय अगरि जंहिं बि बाबा जो ज्ञान सम्झी करे पंहिंजे संस्कारनि खे परिवर्तन करे छॾियो, पंहिंजी आदतुनि खे परिवर्तन करे छॾियो, सर्व गुणनि सां संपन्न थी विया, 16 कलाउनि सां संपूर्ण थी विया, संपूर्ण निर्विकारी थी विया, अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम थी विया, त पूरे कल्प में उहा आत्मा हिन ई अनुसार पंहिंजो जीवन जींदी आहे। बस द्वापर युग खां पंहिंजे कर्मनि जे हिसाब सां पाण खे जनम मिलंदो, लेकिन हाणे जेको परमात्मा पाण खे वरसो ॾे थो, जेको आत्मा खे तैयार थो करे, उहो सिर्फ़ ॿ युग न, द्वापर कलयुग में बि कम त ईंदो ई आहे काथे न काथे।